الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من حمزه ونفخه ونفسه وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون وقال الله تبارك وتعالى في مقام آخر قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله وَيَغْفِرْ لَكُمْ ذُنُوبَكُمْ گوٹھ گل محمد بہر میں سیرت النبی صلی اللہ علیہ وسلم جے عظیم عنوان تے منعقد تھیندڑ اجو کے ہن اجتماع میں شریک تھیندڑ سبنی معزز علماء حاضرین و سامعین کرام جے خدمت میں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ دینی جلسہ قرآن سنت دی روشنی میں کا معمولی گال نہ ہے۔ اللہ رب العزت جو دین قرآن حدیث تے مشتمل ہے، قرآن حدیث جو علم رکھندڑ عالم پرے پرے کھاں پند کرے تمام جے خدمت میں حاضر تھن تھا۔ رب قرآن مجید میں یہ گال بیان فرمائی وَمَا كَانَ الْمُؤْمِنُونَ لِيَنْفِرُوا كَافَّةً، یہ گال انتھنیا جو سب مومن علم حاصل کرنے لائے پنجا گھر چھلین پند کن سفر کن صحبتوں سہن، پر رب العالمین فرمائیو فَلَوْلَا نَفَرَ مِن كُلِّ فِرْقَةٍ مِّنْهُمْ طَائِفَةٌ لِيَتَفَقَّهُوا فِي الدِّينِ وَلِيُنذِرُوا قَوْمَهُمْ إِذَا رَجَعُوا إِلَيْهِمْ لَعَلَّهُمْ يَحْذَرُونَ، پر مومنن میں جا ہکڑی جماعت ضرور یہ فریض ادا کرے، قرآن سکھن، نبی علیہ السلام جا فرمان سکھن، شریعت جو علم سکھن، توحید سنت جو گالیوں سکھن، سکھی سمجھی یاد کرے عمل کرے، کوئی مانن جے طرف نکرن تاں تا مانو ان گال کے سمجھن، انہن میں جہاں شرک نکرے، بدعت نکرے، بے عملی بدکرداری نکرے، یہ سب دینی جلسہ انہی سلسلے جی ہکڑی کڑی ہن۔ انہن سبنی جلسن دینی مجلسن میں اچن جو ہکڑو مقصد یہ ہے، ایک طرف توحید باری تعالیٰ جی تعلیم ملے، بے پاسے رسول کرم صلی اللہ علیہ وسلم جی رسالت دے حوالے سان کے کچھ گالیوں معلوم تھین۔ مکھا اگ میں اساں جے جید علماء کرام قرآن سنت دی روشنی میں کافی ساری گالیوں تمام کے سمجھائیوں ہیں۔ ایک ننڈڑے طالب علم کی حیثیت میں پنجے دوستن جے حکم اصرار تے چند لمحن جے لائے حاضر کیوں ہیں۔ اللہ رب العزت جے پیارے پیغمبر محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جن جی تابعداری فرمبرداری کرن یہ ایمان جو جز ہے۔ رب کے منجن اے رب جے رسول کے منجن ایمان جی تکمیل ہے۔ ایمان ایسی تائیں ادھورو انپورو ہے جیس تائیں اسی اللہ اے رسول صلی اللہ علیہ وسلم تے صحیح نمانے سا ایمان نتھا آنیو۔ اللہ رب العزت قرآن مجید میں ارشاد فرمائیو قُلْ إِن كُنْتُمْ تُحِبُّونَ اللَّهَ فَاتَّبِعُونِي يُحْبِبُكُمُ اللَّهُ، چاہو اے نبی صلی اللہ علیہ وسلم جے کدے تمہیں چاہو تھا تو اللہ تمہاں سا محبت کرے تو پو بے پاسے نہارن ونجن اے وقت کرن کی ضرورت کانے فتبعونی کوئی تمام منجی تابعداری کریو یحببکم اللہ، اللہ تمہاں سا محبت کر دو، امان جا گناہ امان کے معاف کر دو، امان جی دنیا امان جی قبر امان جی آخرت موچاری کر دو۔ اللہ رب العزت دے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جی تابعداری فرمبرداری کیے کجے
मुंहिंजी दवा है अमा मौजूद सभिनी मुसलमाननि जी दवा है त असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मञूं था मतन कलमो भरियूं था कि न अल्लाह जो रसूल न सिर्फ रसूल पर खातमुन नबिय्यीन भी मञूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान करीम में पैगंबर जी ताबेदारी फर्माबरदारी के हवाले सां हिकिड़ो मायार कसवटी ऐं पैमानो मुक़ररु फरमायो आहे। अल्लाह ताला कुरान करीम में एक मौके ते इरशाद फरमायो वइज़ा क़ीला लहुम आमिनू कमा आमन अन्नासु क़ालू अनुमिनु कमा आमन अस्सुफ़हाउ अला इन्नहुम हुमुस्सुफ़हाउ वलाकिन ला यअलमून। ऐं जॾहिं उन्हनि यानी मुनाफ़िक़नि खे चयो वञे थो त तव्हां ईअं ईमान आणियो जी हिननि माण्हुनि यानी सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ईमान आंदो आहे, तॾहिं चवनि था त हिननि बेवकूफ़नि वांगुरु असीं ईमान आणियूं। ही त चरिया आहिनि, अक़लमंद किथां आया, ही सियाणा समझदार किथां आया। रसूल जे ज़बान मां लफ़्ज़ निकितो नाहे, हुकुम निकितो नाहे, न पीउ ॾिसनि न माउ खे ॾिसनि न भाउ खे ॾिसनि न भेण खे ॾिसनि न दोस्त खे ॾिसनि न मिट माइट खे ॾिसनि न पंहिंजे पराए खे ॾिसनि न नफ़े खे ॾिसनि न नुक़सान खे न सुबुह जो न मंझंदि न शाम न ॾींहं न राति न गर्मी न सर्दी न नफ़े न नुक़सान कंहिं शइ खे ॾिसनि कोन था। पैगंबर जे ज़बान मां लफ़्ज़ निकितो सल्लल्लाहु हुकुम निकितो उन वक़्तु ईअं कनि था जीअं उन्हनि खे उनजो नबी चवे थो ही अक़लमंद किथां आया, ही सियाणा समझदार किथां आया, ही त बेवकूफ़ आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जी उन बेअदबी गुस्ताखी खे रद्द कंदे फरमायो अला इन्नहुम हुमुस्सुफ़हाउ। पैगंबर जे साथियुनि खे इन्हनि सर्वेच इज़्ज़त भरियनि दोस्तनि खे जेके बि माण्हू बेवकूफ़ चवनि था ऐं अर्श ते मुस्तवी अल्लाह इहा गवाही ॾियां थो इहे ख़ुदि बेवकूफ़ आहिनि, चरिया आहिनि, पागल आहिनि, के अकिल किथां आयो पर इन ॻाल्हि खे मञनि नथा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान हकीम में फरमायो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। पोइ जेकॾहिं तव्हीं चाहियो था मोमिन बणिजो, ईमान जी दौलत सां तव्हां नवाज़िल हुजो, माण्हू तव्हांखे मोमिन चवनि त पोइ तव्हां ईमान ईअं आणियो जीअं पैगंबर जे साथियुनि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत याफ़्ता जमात सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ईमान आंदो आहे, पोइ तव्हांजो ईमान ऐं तव्हांजो अमल क़बूल कयो वेंदो त पोइ तव्हांखे हिदायत बि मिलंदी, तव्हांजो अमल बि क़बूल पवंदो। पर जेकॾहिं तव्हां ईमान आंदो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन वांगुरु ईमान न आंदो, तव्हांजो ईमान कंहिं कम जो कोन्हे, या हिदायत तव्हांखे को बि दुनिया में क़बर ऐं आख़िरत में फ़ाइदो पहुचाए कोन सघंदी। ही जेके आयतूं मूं तव्हांजे साम्हूं बयान कयूं इन्हनि ॿिन्ही आयतुनि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो मायार मुक़ररु कयो त तव्हां पैगंबर जी इताअत ताबेदारी फर्माबरदारी ईअं करियो जीअं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजे हयाती में पैगंबर जी ताबेदारी ऐं फर्माबरदारी कई। चंद नसीहतूं पंहिंजे पाण खे करण जे लाइ हाज़िर थियो आहियां ऐं इज़ाफ़ी तौर ते तव्हांजे साम्हूं बि ॻाल्हियूं अर्ज़ करियूं था। मुंहिंजी बि दावा आहे, अवां सभिनी जी दावा आहे, असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत करियूं था, सदर फरमान के जीअ में जाइ ॾियूं था, पर हक़ीक़त ही आहे असांजी अमली ज़िंदगी ॿुधाए पई त असीं रस्मी तौर ते दावा ज़रूर करियूं था, पर अमर जे मैदान में असां वटि को अहिड़ो खड़ तेल कोन्हे, को हथियार कोन्हे, असां वटि अमर जे मैदान में को जामे सबूत हुजनि उन खां घणे भाङे असीं ख़ाली आहियूं। असांखे बि दावा आहे मोहब्बत जी ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे बि मोहब्बत जी दावा हुई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एक दफ़े इरशाद फरमायो, हदीस शरीफ के किताब सही बुखारी में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का हदीस मुबारक मरवी है जंहिंमें पान इरशाद फरमायो कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा क़ालू या रसूलल्लाह व मन याबा क़ाल मन अताअनी दखलल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। फरमायो मुंहिंजी पूरी उम्मत सारे जी सारी बेश्त में दाखिल थींदी मगर जंहिं
जंहिं बेइज़्ज़त में दाख़िल थियण खां इनकार कयो। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अर्ज़ कयो, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ो बदबख़्त आहे, कहिड़ो बदनसीब आहे जेको माण्हू बेइज़्ज़त में दाख़िल थियण खां इनकार करे। बेइज़्ज़त जूं फज़ीलतूं क़ुरान मजीद में पढ़ो, अहादीस मुबारका जे किताबनि में पढ़ो। इहा बेइज़्ज़त का मामूली क़िस्म जी ॻाल्हि कान्हे, जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो, मौज सौतुम मिनल जन्नति खैरुम मिनद दुनिया वमा फीहा। बेइज़्ज़त में कंहिंखे लकुण रखण जेतिरी जाइ बि मिली वई, दुनिया ऐं उन में जेकी कुझु आहे उहा जा उन खां बहितर आहे। ही जन्नत, उन जा महल, उन जा दर्जा, उन जूं नेमतूं, इनखे केरु हासिल न कंदो। हर मुस्लमान जी ख़वाहिश आहे त आउं बेइज़्ज़त में दाख़िल थियां। कहिड़ो बदबख़्त आहे जेको बेइज़्ज़त में दाख़िल थियण खां इनकार कंदो। नबी अलैहिस्सलाम जो बेइज़्ज़त में दाख़िल थियण जे लाइ मयार, कसवटी, पैमानो ज़िक्र कंदे फरमायो, जंहिं मुंहिंजी ताबेदारी कई, मुंहिंजे ज़बान मां जेको लफ़्ज़ निकितो, जेको हुकुम निकितो, जंहिं कम जे लाइ मूं अमर कयो, जंहिं मुंहिंजी पैरवी कई, महसूस ईअं करियो तव्हांखे इन ॻाल्हि में पक हुजे ही माण्हू बेइज़्ज़त में दाख़िल थियणु घुरे थो, तॾहिं पैगंबर जे हर फरमान ते अमल करे थो। पर फरमायूं, जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, पक सम्झो हिनखे बेइज़्ज़त में वञण जी का परवाह कान्हे, बेइज़्ज़त जो को फ़िक्र कोन्हे, हिनखे दौदख में वञण जो पूरो प्रोग्राम आहे। उन जे करे मुंहिंजे हिकु हिकु फरमान जी नाफ़रमानी करे थो। उन्हनि माण्हुनि जो इहो ईमान हो, अक़ीदो हो, नज़रियो हो, सोच हुई, फिक्र हो त पैगंबर जे ज़बान मां जंहिं बि कम जो असांखे हुकुम मिले थो, इहो हुकुम अल्लाह जो आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु डिघी हदीस मुबारका, हदीस शरीफ जे किताब सही बुखारी में मरवी आहे। सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला जे हवाले सां उन हदीस मुबारका जे आख़िर में नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो, फमन अता मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द अता अल्लाह वमन असा मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द असल्लाह व मुहम्मदुन फ़र्क़ुन बैनन नास। पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमायो, पोइ जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत ताबेदारी पैरवी कई, उन ॼण अल्लाह जी इताअत ताबेदारी पैरवी कई, ऐं जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कई, हुकुम मिलियो, आकाम मालूम थिया, ही हलाल आहे, ही हराम आहे, ही जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे, ही ग़लत आहे, ही सही आहे, ही हक़, ही नाहक़, ख़बर पई, उन जे बावजूद बि जेकॾहिं कंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी नाफ़रमानी कई, ईअं सम्झो त अल्लाह जी नाफ़रमानी कई। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे विच में फ़र्क़ संदो विछोटी आहे, माण्हुनि जो मयार न। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे हर फरमान खे साम्हूं रखी करे मोमिन मुस्लमान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम, पैगंबर जो हुकुम हिकु मोमिन जे लाइ सभिनी खां वॾे हथियार जी हैसियत रखनि था। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो, वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खैरतु मिन अमरिहिम वमन यासिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। ऐं कंहिं मोमिन मर्द ऐं कंहिं मोमिना औरत जो इहो वड़ शान नाहे, उन्हनि जे लाइक़ नाहे जो अल्लाह जे रसूल जो को हुकुम पहुचे, पोइ वरी उन्हनि जी मर्ज़ी हले, उन्हनि जो अख्तियार हले। साईं क़ुरान में वाक़ई रब फरमायो आहे, साईं नबी अलैहिस्सलाम जे हदीस मुबारका में वाक़ई फरमायो आहे, पर चूक चुनाच अगर मगर मुंहिंजी ज़ाल जो मसलो, मुंहिंजे औलाद जो मसलो, मुंहिंजे वालिदैन जो मसलो, मिटनि माइटनि जो मसलो, पाड़े वारनि जो मसलो, समाज, माहौल, मुआसिरो, इहे सभु शयूं अल्लाह जे रसूल जे फरमान जे साम्हूं खड़े ज़िक्र करेनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, कंहिं मोमिन खे नथो जुगाए, कंहिं मोमिना औरत खे बि इहो नथो जुगाए जो अल्लाह जे रसूल जो हुकुम हुजे ऐं पोइ उन्हनि जी मर्ज़ी हले, उन्हनि जो अख्तियार हले। ईअं सम्झो जेको माण्हू ज़बान सां कलमो भरे थो, ईअं सम्झो उन जा हथ ॿधलनि, उन्हनि जे अखियुनि ते पहरा वेठल आहिनि, ज़बान ते पाबंदी आहे, पेरनि में डंडा ॿेड़ी लॻल आहे, हथनि में हथकड़ियूं लॻल आहिनि, अक़ल ऐं शूर ते पहरो वेठल आहे, उन जी पंहिंजी मर्ज़ी अख्तियार बिल्कुलु कोन्हे। उहा क़ैद ऐं बंद वारी ज़िंदगी हिन दुनिया में गुज़ारे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं ज़िंदगियूं पढ़ियो था, उन्हनि पैगंबर जी ताबेदारी फर्मबरदारी जो यकीन ॼाणो, हक़ अदा कयो।
اساں رگی دعویٰ ضرور کریوں تھا معاف کجو آؤں تمہاں جی عظیم اجتماع میں ایک ننھڑے طالب علم جی حیثیت سے بیٹھو یا اہل الحدیث یا دعویٰ کرے تو آؤں قرآن حدیث جو پیروکار ہیں اللہ کے رسول جو تابعدار ہیں پر یقین جاڑو موڑ اچن تھا موقع اچن تھا محل لنگی بنے تھی اسیں اتے ہتھ بدی بھی رہوں تھا پڑ کڈی بھی رہوں تھا دہانا ساں کا ہی سے کان تھی دے پر صحابہ کرام رضوان اللہ علیہ مجمعین دنیا جے ساموں جے کو عمل کرے دکھاریو یہ قرآن جی آیت جو عملی نمونہ ہو اللہ کے رسول جو حکم چے اما جو اختیار نہ ہے اما جو اختیار سب سلب تھلن اختیار کسلن اما جو ہن دنیا میں رسول جے حکم جے ساموں کوب اختیار نہ ہے کاب مرضی کانے کا چند نصیحتوں ان عظیم دور جے عظیم انسانن جو ذکر کرے پنجے پان کھان سوال کریاں تو اما صبری کھان سوال کریاں تو پان معیار تے کتو پورا لتھائیوں یا لہن جی کا ان کا تڑپ آئے صحیح اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جی ایک حدیث صحیح بخاری میں کتاب البیوع میں حدیث یہ کتاب صحیح مسلم میں کتاب البیوع میں سیدنا کعب بن مالک رضی اللہ تعالی عنہ کا مرویہ ہے وہ بیان کرے تو منجی کچھ رقم ابو حضرت رضی اللہ تعالی عنہ نہ رہل ہوئی قرض ہو مکے ادا نہ پیو کرے کافی عرصو گزری ویو اے مکے ملے پہ نہ پیو ایکڑی مسجد نبوی میں مکے ابی حضرت رضی اللہ تعالی نے ملی ویو منہ نہ کہ چو تو تمہاں کے قرض ادا کرنو پودو کافی ڈی گزری ویان اے ان جی تقاضا کا غیر شرعی کان ہوئی ان جو حق ہو ترے ان انکار کیو تو موٹ ہیر پیسو کونے آؤں لاتھ میں آیا جنے مکے ملیو تنے تو کے ادا کدس ان کے مو چاہیو تو نہ تو کہ ہر حال میں قرض ادا کرنو پودو توں چھا اساں بنی جا آواز متے تھی ویا اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جن اساں جا آواز پنجے گھر مبارک میں بدا حجرو مبارک مسجد نبی بھئی گجا پیا کعب بن مالک رضی اللہ عنہ فرماؤ نبی صلی اللہ علیہ وسلم جن پردو ہٹائے پنجو منہ مبارک باہر کڈی موکے اشارو کرے فرماؤ اے کعب منہ نے ہاریو تو اللہ جو پیغمبر مسا مخاطب ہے پنجی آنگر مبارک متھے کرے ان جے عدتے پنجی آنگر رکھی اشارو کئی تکاب پنجے مسلمان بھاؤ کے عد قرض معاف کر سوچن جی گالا ہے پیسو کیڑی ڈکھی شیا بھاؤ کا مٹھو زال کا مٹھو اولاد کا مٹھو پنجے نفس کا مٹھو بک مٹھو مرے تلے پر پیسہ خرچ نہ تو کرے ہن خاص طور تے مہنگائی جے دور میں پیسن سا کتری انسان کے محبتا اللہ جے پیغمبر دنیا میں یہ حق دیکھار پہ چاہیو تو نبی جو تمام مومنن تے کہڑو حقا النبی اولا بالمومنین من انفسهم و ازواجہ امہاتہم نبی جو مومنن تے سندن جند جان کھاب ودی کا حقا این سندن گھرواریوں مومنن جو مائروں ہن دنیا وارن کے دیکھارن گھرے پہ تو پیغمبر جو تمام تے حق کہڑو پیسو تو بے نمبر تے پر اول نمبر تے وانجی جانا اوانجی جان تے پیغمبر جو ہن پوری دنیا میں سب کا ودی کا حقا فرمائیوں کعب آنگر جو عد کرے اشارو فرمید عد کرد پنجے بھاؤ کے معاف کر کعب رضی اللہ نے اشارو ڈٹھو اشارے جی دیر ہوئی نبی علیہ السلام دن تھوڑو دور ہوا اترو کونی چیت اللہ دے رسول مکھا پچھو آت قرض آئے کترو سون میں یا ہزارن میں یا لکھن میں یا کروڑن میں یا عالم الغیب پیغمبر کون ہو عالم الغیب صرف اللہ جی ذات ہوئی ایمان جی تعریف ایمان جی خوبی ایمان جی خاصیت انسان جی عمل ما پرے کا معلوم تھیتی کعب بن مالک رضی اللہ نے فرمائیو اللہ جی پیغمبر مکے حکم کیو مو عرض کیو تو اللہ جی رسول مو عد قرض پنجے بھاؤ کے معاف کیو ہکڑو اکھر زبان تے ودی کو کون چوریوں تو اللہ جا رسول مجھے ملکت ہوئی ہترو وقت تھی ہوا کون ملیو عجب تمہاں ہن جی وگار وہی موجہ پیسہ بوڑے چلیان ہکڑو اکھر ودی کو کون چاہی جنہیں ان حاقی پان ابو حضرت رضی اللہ عنہ کے فرمائیوں
اما باقی جیکو اد قرض ہے یہ پنجے ان بھاؤ کعب بن مالک رضی اللہ عنہ کے ادا کریو وہ عرض کرے اللہ دے رسول جیکنے موٹ پیسو ہوجے ہا آؤں چھوکن ادا کرے ہا پر ہکڑو اکھر زبان تے کون آئیو سامو گالہن بارو کیرو محمد مصطفیٰ صاحب بہی شارح قرآن جیکو اسان کے حکم کرے پیو دی حکم تمام کریو عرض کہیں اللہ دے رسول جیکو اد قرضے ہیں فوری تو تے پنجے بھاؤ کے ادا کرے تو یہ سب نصیحتوں اسان کے درس لینتیوں اللہ جو امر اللہ جے رسول صلی اللہ علیہ وسلم جو امر جنہیں اسان جے سامو اچھی ونین اسان جا کند جھکی ونین اسان جو مرضیوں اسان جو خواہشوں اسان جو رسموں اسان جا رواج اسان جو تمناؤں اسان جو صدوں یہ سب دم ٹوڑے ونین اللہ جے رسول جے فرمان جے سامو اسی پنجو گردن جھکائے چھجوں حدیث شریف جے کتاب سنن نبی داؤد میں صحیح سند سا سیدنا عبداللہ بن مسعود رضی اللہ تعالیٰ عنہ کا حدیث مبارکہ مرویہ ہے وہ بیان کرے تو ایک نہیں جمعے جو نہیں ہو نبی صلی اللہ علیہ وسلم جن ممبر تے جمعے جے خطبے جن جے لائے بیٹھا مسجد نبی میں مانن جو وڈو انبوہ اچھی گڈ تھیو اے مانن جے کن سے بھی ہی رہیا اج مسجد میں اچو بحمدہ تعالیٰ اہل الحدیث حجن کی دعویٰ کریوں تھا مسجد میں کریمل پچوں تھا جڑے بیو خطبو مولوی شروع کرے تو اسی پو مسجد میں پجن کی کوشش کریوں تھا اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جو یہ فرمان جے کو صحیح بخاری میں موجود ہے پان ارشاد فرمایوں اذا کان یوم الجمعہ وقفت الملائکۃ علی باب المسجد فیکتبون الاول فالاول جڑے جمعے جو نہیں تھے تو اللہ جا فرشتہ جے کے زمین تے گھمن تھا مسجد میں مسجد جے دروازے تے تھی وہن تھا کوئی سب کھاں پہری گھڑی میں جے کو مانو اچے تو ان جے عمل نامے میں لکھن تھا ہن اللہ جے رستے میں اج اٹھ قربان کیو بی گھڑی میں جے کو اچے تو ان جے لائے لکھن تھا تے ہن اللہ جے رستے میں اج گوں قربان کئی ٹری گھڑی میں اچن وارے جے لائے گھیٹے جو اجر چوتھی گھڑی میں اچن وارے جے لائے ککڑ جو اجر پنجی گھڑی میں اچن وارے جے لائے بیدے ڈن جو اجر ऐं ثواب لکھیو وञे تو فَإِذَا كَانَ الْمُؤَذِّنُ کوئی جڑے بانگو بانگ دیے تو اللہ اکبر کی صدا بلند تھے تھی اللہ جا فرشتہ پنجو دفتر بیڑے باہر کون تھا ونجن متے نہ تھا ونجن عرش عظیم تے مستوی اللہ وٹ پر مسجد میں تھی خطیب جو خطبہ بدن تھا کیڈو شان ہے عالمن جو خطیبن جو جن جے خطبے بدن جے لائے اللہ جا فرشتہ مسجد میں ہوجن تھا اچو پنجے پان کھن سوال کریوں حدیثوں سان بدیون کیڈی مل مسجد میں پنجوں تھا اچو خطبے کھا اگ میں کترا مانوان ऐं जॾहिं बांग बसते थी पोइ माण्हू आहिस्ता आहिस्ता मस्जिद में अचण शुरू थियनि था पर ही अज़ीम दौर हो एतिरे क़दुरु माण्हू मस्जिद नबी में मौजूद हुआ साम्हूं बीठा हुआ कुझु पोयां वेठा हुआ अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो ही बीठलनि पोयां माण्हुनि खे ॿुधण में रुकावट थिए थी अॼु त लाउड पिया आहिनि परे परे ताईं आवाज़ पुॼे पियो अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिंबर ते वेही इरशाद फरमायो इजलिसू जेके भी बीठल माण्हू आयो वेही रहो हिकिड़ो अखर नबवी ज़बान मां निकितो जो जिते बीठो हो उते वेही रहियो पाण नबी अलैहि सलाम जे मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया ऐं खुतबो ॾियण शुरू कयूं पाण ॾिठूं त अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद जे दरवाज़े ते वेठो आहे जिते माण्हू जुतियूं लाहिनि था उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जिन जूं फज़ीलतूं पढ़ो जिन जा शान पढ़ो उन जा मक़ाम मर्तबा पढ़ो केॾी वॾी हैसियत आहे हदीस शरीफ़ जे किताब मुस्नद अबी आला में नबी अलैहिस्सलाम जी एक हदीस मुबारका मरवी है पान के सफर में हुआ अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमायो अब्दुल्लाह मुझे लाइ हिन खबर जे वण में जा हिकिड़ो डंदड़ भञी अच अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खबर ते मथे चढ़ियो उहा टारी भञी हेठि लथो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खिली पिया पान नबी अलैहिस्सलाम जे उन्हनि जे खिलण जो सबबु पुछियो मिम्मा तज़हकून ॾियो ख़बर अमी छाजे लाइ खिलियायो न खिलण जी ॻाल्हि आहे न खिलण जो मौक़ो आहे छाजे लाइ खिलियायो उन्हनि अर्ज़ कयो मिन दिक़त सा कई ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला जूं सनड़ियूं बुकियूं सनड़ियूं टंगूं ॾिसी करे ईअं ॾिठो रुगी हॾनि ते कल चढ़ियल आहे हॾनि जी मूड़ी आहे
ان जे करे असीं थोरो खिली पिया आहियूं। पाण नबी अलैहि सलाम जो फरमायो कसम उन अल्लाह जो जिनजे हथ में मुंहिंजो साह आहे लहुमा अस्कलुन फिल मीज़ान मिन उहदिन यौमल क़ियामत। नबी अलैहिस्सलाम जो फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला जो ये ॿ टंगूं साइमी में विझबियूं ॿिए पासे पुड़ में जबल ओद खे विझो वेंदो तॾहिं अब्दुल्लाह रज़ी अल्लाह जो टंगू इन ओद जबल खां बि वधीक वज़नी आहिनि। इहो वज़न हो ईमान जो, तक़वा जो, परहेज़गारी जो, किरदार जो, अख़लाक जो। उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला मस्जिद नबी जे दरवाज़े ते वेही रहियो। पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमायो अब्दुल्लाह अंदर अच। अंदाज़ो लॻायो अल्लाह जे पैगंबर जो फरमान पहुतो हिकिड़ी विक अंदर भरे शाम में के मुनासिब जाइ ते वेहण पसंद कोन कयूं। रब उन्हनि खे क़ुरान में जेका नसीहत कई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदय अल्लाह व रसूलिही, ऐ ईमान वारो अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻराई न कदा करियो। पैगंबर जो फरमान पहुचे गर्दन झुकी वञे, ख़वाहिशूं तमन्नाऊं इहे सभु दम टोड़े वञनि, अव्हां जी पंहिंजी मर्ज़ी दुनिया में का बि न हुअणु खपे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन अज़ीम जमात जे किरदार ते असीं गौर कयूं था। सच पुछो असांखे पंहिंजो ईमान अधूरो नाक़िस अणपूरो नज़र अचे थो। हदीस शरीफ जे किताब सुनन नबी दाऊद में सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सही सनद सां हदीस मुबारका मरवी आहे। हिक दफ़े पाण निमाज़ पढ़ाइनि पिया, निमाज़ में खेनि जुती पातल हुई। ओचितो पाण पंहिंजी जुती लाथऊं ऐं पंहिंजी जुती जेका आहे उहा खाॿे पासे रखियऊं। जिन साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम खे निमाज़ में जुती पातल हुई उन्हनि बि जुती लाहे पासे ते रखी। जॾहिं पाण सलाम वरायूं ॾिठऊं त सभिनी साहबा रज़ी अल्लाह अन्हुम जिन खे जुतियूं पातल हुयूं उन्हनि बि पंहिंजूं जुतियूं लाहे छॾियूं। हिन हदीस मुबारका मां असांखे मालूम थियो जेकॾहिं जुती में का गंदगी गिलाज़त पलीती लॻल कान्हे का कंहिं ज़रूरत मजबूरी जे तहत उनखे पाए निमाज़ पढ़े, निमाज़ में कंहिं बि क़िस्म जो को हर्ज कोन्हे, को खलल कोन्हे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनजी निमाज़ खे क़बूल कंदो। जो नबी अलैहिस्सलाम जन बाज़ औक़ात इहा जुती पाए निमाज़ पढ़ी आहे, मस्जिद में पढ़ी अथनि, पर जेकॾहिं कंहिं मैदान ते निमाज़ जनाज़ा पढ़िजे थी जुती पेर में पातल आहे, हेठि का पलीती गंदगी गिलाज़त लॻल कान्हे, उन ई जुती सां जेकॾहिं को निमाज़ पढ़े थो कंहिं बि क़िस्म जी का शरई पाबंदी या सख़्ती कान्हे का, बिल्कुलु तव्हां पढ़ी सघो था। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जन साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम खां सवाल कयो ॿियो ख़बर अवां जुती कहिड़े बुनियाद ते लाथी आहे? उन्हनि अर्ज़ कयो त अल्लाह जा रसूल जेके पहिरीं सफ़ में तव्हांखे ॾिसी रहिया हुआ उन्हनि जुती लाथी, असांखे पक थी त हिननि जुती इन करे लाथी आहे जो अल्लाह जे पैगंबर लाथी आहे। पोइ पोयां जेके बि माण्हू जुती सहा उन्हनि सभिनी जुती इन करे लाथी जो तव्हांजी जुती लथल ॾिठऊं उन्हनि सभु पंहिंजी जुतियूं लाहे छॾियूं। तव्हां गौर करियो अल्लाह जे पैगंबर हिकिड़ो अमल कयो, ज़बान मुबारक सां को अखर कोन ॻाल्हायो, संदुन अमल खे ॾिसी मस्जिद में जिन बि माण्हुनि खे जुतियूं पातल हुयूं उन्हनि सभिनी जुतियूं लाहे दुनिया वारनि खे दर्स ॾिनो। जंहिं नबी ते तव्हां कलमो भरियो आहे उन नबी जी ताबेदारी फर्माबरदारी ही कबी आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन अज़ीम जमात जे अज़ीम फर्दन दुनिया में पैगंबर जी ताबेदारी फर्माबरदारी जा जेके मिसाल कायम कया, दुनिया खे दरस ॾिनो पैगंबर जी ताबेदारी कीअं कबी आहे, ईअं कबी आहे जीअं पैगंबर जे साथियुनि कई आहे। हदीस शरीफ जे किताब मुस्नद अहमद में सही सनद सां अबू बरज़ह असलमी रज़ी अल्लाह ताला उन खां हदीस मुबारका मरवी आहे त हिक दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिक अंसारी साहबी खे सॼो पाण फरमायो मूंखे तव्हांजे न्याणी जो संग घुरबल आहे। उन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी चयईं त मुंहिंजा भाग चइबा मुंहिंजूं अखियूं थधियूं थींदियूं जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में मुंहिंजी न्याणी वञे। पाण नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो मूंखे पंहिंजे लाइ न्याणी जी घुर्ज कान्हे बल्कि मूंखे जुलेबी बि रज़ी अल्लाह ताला अन जे लाइ न्याणी जी घुर्ज आहे। तव्हांजे लाइ इहो पैगाम आहे अवां पंहिंजी न्याणी जो संग जुलेबी बि रज़ी अल्लाह ताला न खे ॾियो।
وہ ان عرض کے تو اللہ جا رسول ہن معاملے میں اکیلو کون آ مکھے ایتری فرصت جو گھر ونیا پنجی گھرواری سے صلاح کریا ڈساں تو وہ چھاتی چوے یو اللہ رب العزت جے پیغمبر جو ہی عظیم ساتھی پنجے گھر پنجی گھرواری کے صدے ان کے چیائیں تو کہ خوشخبری ہو جے اج محمد صلی اللہ علیہ وسلم نیانی جو سنگ گھریو آ تڑے ان جی گھرواری چیو یہ اللہ جا سانتے احسان بھاگ چیبا اسان جو اکیو تدیون جو اللہ جو پیغمبر اسان کا سنگ گھرے انصاری صحابی ان کے بدایو نبی صلی اللہ علیہ وسلم جن پنجے لا سنگ کون گھریو آ کنجلا گھریو آ چاہیں تو جلیبی رضی اللہ تعالیٰ نے جے لائے سنگ گھریو آئے سادڑو فقیر منسمانو کا وڈی دنیا کا دولت کانے کا پر اسلام جی دولت ایمان جی دولت انوٹ وافر مقدار میں موجود ہوئی انہیں لا سنگ گھریو تن حدیث راوی ابو برزہ اسلمی رضی اللہ تعالیٰ نے فرمائے تو جلیبی رضی اللہ تعالیٰ نے جو نالو بدی ان انصاری جی گھرواری 3 دفعہ یہ لفظ چیا چھا اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کے جلیبی بکھان سوائے بیو کو مرس سنجی نیانی جلے کون ملیو اسا ان کے پنجو نیانی جو سنگ کون ڈیداسو فلانا فلانا وڈا وڈا مانو دنیا دار ہوندے وارا آیا سنگ جی طلب کیوں انن کے کون ڈیسو ہی نیانی انن جے لائق کیوں تھی سگے تڑے ان جے پیو نیانی جے پیو سوچو تو پیغمبر وٹ ونی کرے سجی گال بدایا یا گفتگو انن جی نیانی بدھی رہی آ وہ ویجھی آئی اچی کرے پنجے پی ماں کھاں پوچھی تو تمہاں کہڑی سے جے بارے میں گفتگو کریو پیا انہوں نے بدایو تو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن تنجو سنگ جلیبی رضی اللہ تعالیٰ جے لائے گھریو آ تنجی ماں چوے تھی ان کے ہم کانڑی ڈس تڑے ان نیانی پنجے پیو ماں کے مخاطب تھیو اسی سب نیانن وارا آیوں اما ماں کترا مانو پنجے نیانن وارا پنجے اولاد وارا آیو پنجے گھرن جو ماحول لسوں چھا مجھے سوچا چھا تمام جی سوچا چھا سانجے پنجے اولاد نیانن جی سوچ ہے یا نیانی جے گھر میں رہی پے ہوندے وارو گھرانو حیثیت وارو گھرانو کترن بھلن گھرانن کے انہن رشتے جن کا انکار کیو جڑے ان نیانی انن جی گال بدھی تڑے پنجے ماؤ پی کے مخاطب تھی کرے چیائیں اما بنی کے مجھو فکر آ تہڑے غریب فقیر سادے مانو جے گھر میں مجھو گزر کیے تھی دو آؤن سان زندگی کی گزاری دس مجھے ذات اما جے بتا حاوی آ اما کے مجھو فکر مجھے اونا حقیقت ہی آ اما مونڈے ڈڈے سو اما ڈسو تو تمہاں کے موکلیو کہیں آ اما کے حکم کہیں کہو آ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جو حکم تمہیں جلائے وا نہ تنجو اختیار نہ ماؤ جو اختیار نہ منجو اختیار رب العزت جو کو قرآن میں حکم فرمائے کہ مومن مرد کہ مومنہ عورت جو یہ وڑو شان ان کے لائق نہ تو جگائے جو اللہ کے رسول جو حکم پہنچے وہ انہن جی کا مرضی انہن جو کو اختیار ہلے مجھ کے تمام پیغمبر جن فرمان تے قربان کریو مجھے رب میں امید ہے تو مجھے اللہ مکے قریب ضائع کون کدو تمام احادیث مبارکہ جا کتاب پڑھو وہ شادی تھی اللہ رب العزت نیک صالح اولاد لے لو دنیا ان جے رشتے تے رشک کرنے لگے تمام اسیں وہی کرے انہن واقعن تے سنجیدگی سا غور کریوں لیکن عظیم جماعت کیڑن حالتن میں اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جی تابعداری فرمانبرداری کیا اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جو حکم اکھن تے آ کیڑیوں بھی حالتوں ہو جن حدیث شریف کتاب صحیح مسلم میں کتاب الجہاد میں ابراہیم تیمی رحمہ اللہ پنجے پی یزید بن شریک رحمہ اللہ کا روایت کیا ہے وہ بیان کرے تو اسی حذیفہ بن یمان رضی اللہ تعالیٰ نے جے مجلس میں موجود حاصوں ایک شخص یا گال چاہی جے کرے آؤں رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے دور مبارک میں حجا ہا ہیپ کریا ہا ہیپ کریا ہا ہیپ کریا ہا مجھے پی چاہیو تو پو حذیفہ رضی اللہ تعالیٰ نے کہا پچھو دے خبر تو واقعی یہ کری ہاں حقیقت ہی آت جن حالت میں اسا نبی علیہ السلام جی تابعداری فرمانبرداری کئی ہن دور جو مانو شاید ہی کو تابعداری کرے سگے وہ حذیفہ رضی اللہ تعالیٰ نے پنجے حیاتی جو واقعہ بدایو ایک رات
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां के इरशाद फरमायो जंग अहज़ाब जे मौके ते वॾा लश्कर मुसलमाननि जे मुखालिफ़त में थी जमा थिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां के पंहिंजे मजलिस में विहारे इरशाद फरमायो त केरु आहे जेको अबू सुफियान ऐं उन जे लश्कर जी मोट ख़बर खणी ईंदो ऐं उहो क़यामत जे ॾींहुं बेश्त में गॾु हूंदासूं। छा था सम्झो बिशारत ऐं ख़ुशख़बरी। पर हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो उन राति एॾी त थधी हवा लॻी रही हुई, एॾो सीउ पियो हो जंहिंजो को छह कोन हो। असांजूं ज़िंदगियूं गुज़रियूं आहिनि पर अहिड़ो सीउ अॻु में कॾहिं कोन पियो, अहिड़ी थधी हवा अॻु में कॾहिं बि कान लॻी हुई। अलाह जे पैगंबर पेशकश कहिड़ी कई, जेको वञी अबू सुफियान जे लश्कर जी ख़बर वठी ईंदो क़यामत जो ॾींहुं उहो मूंसां गॾु हूंदो। किथे बिमाना बेश्त में गॾु हुजे। जिन माण्हुनि जूं ज़िंदगियूं बेश्त जे लाइ हासिल करण जे लाइ गुज़रियूं, नबी अलैहिस्सलाम जिन तां क़ुर्बान थियण जे लाइ उन्हनि कोशिशूं कयूं, क़ुर्बानियूं ॾिनियूं, अहिड़ो अज़ीम मौक़ियो हो। पर ॿाहिरि सिंधी में चवंदा आहिनि फिफड़ पे निकिता, कंहिं कोन कुझु, सभु जमात वारा चुप करे वेही रहिया। थोरी देरि तरसी नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो केरु आहे जेको वञे अबू सुफियान उन जे लश्कर जी ख़बर वठी अचे, क़यामत जे ॾींहुं उहो मूंसां गॾु हूंदो। पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमान ॿुधी सभु चुप थी वेही रहिया, कंहिं कोन हा कई। हर हुकुम ते ताबेदार, हर फरमान ते कंध झुकाइण वारा, हर जाइ ते अॼु तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, सीना छिली थियल हुआ, 70 80 ज़ख़्म सभु सीने ते हुआ, पुठियां को धक लॻल कोन हो। पर मौसम एॾी त ख़तरनाक हुई जो रूह न पियो चवे त हितां निकिरजे ॿाहिरि। पोइ नबी अलैहिस्सलाम जो ॾिठो त हाणे त केरु कोन थो थिए। पाण फरमायूं कुम या हुज़ैफ़ा, ऐं हुज़ैफ़ा मुंहिंजी दिलि चवे थी तूं उथ, हीउ कारनामो तूं सरंजाम ॾे। हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो जॾहिं नबी अलैहिस्सलाम जिन मुंहिंजो नालो वरितो न, बसि इनकार करण जी मूंखे का सूरत ई नज़र कान आई। हिन सभिनी माण्हुनि में पाण मुंहिंजो नालो वरितो अथनि, ऐं संदन इन फरमान जी लॼ रखंदुसि, भरम रखंदुसि, कॾहिं मुखालिफ़त कोन कंदुसि। हद दर्जे जो सी, हद दर्जे जी थधी हवा लॻे पई। चवे थो नबी अलैहिस्सलाम जिन मूंखे कुझु सम्झाणियूं ॾिनियूं, हुज़ैफ़ा तव्हां वञो ॾिसी अचो त अबू सुफियान जो लश्कर केतिरो आहे, हथियार केतिरा अथनि, तादाद में केतिरा आहिनि। पर उते वञी अहिड़ो को कमु न कजां जो हू मच्छर जी पवन मथां तोखे नुक़सानु पहुचे या तूं असांजे लाइ कंहिं नुक़सान जो सबबु बणिजी। चवे थो मूंखे नबी फरमान ॿुधण खां पोइ इजाज़त मिली। जीअं नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत मां मजलिस मां ॿाहिरि निकितुसि न, अहिड़ी गर्मी थी ॼण त हमाम में हला पियो। जीअं न हमाम में बाह भरे थी, उते इंसान जा पघर निकिरनि था, एतिरी मूंखे गर्मी लॻी, सम्झ त हमाम में हला पियो। छाजो सीउ, छाजी थधी हवा, ही सभु रब जे तरफ़ां इम्तिहान आहिनि, आज़माइशुनि ॿारनि जे लाइ। तव्हां क़ुर्बानियूं ॾियो, अमल करियो, रब वॾो क़दुरदान आहे। चवे थो ऐं मंज़िल तय कंदो कंदो आयुसि, अची करे राति जे उन पेट में अबू सुफियान जे लश्कर जे वेझो पहुतुसि। ॾिठमि त अबू सुफियान कमीस लाहे सर्दी जे करे बाह ते पुठा सेके रहियो आहे। ॾिठमि त वाह जो निशान हुआ। पंहिंजो तीर सिधो करे उनखे हणण जे लाइ कयुमि। नबवी फरमान मूंखे यादि आयो त हुज़ैफ़ा अहिड़ो को कमु न कजां, मच्छर जा न उन्हनि खे जो तोखे को नुक़सानु पहुचाए या हू असांखे चे नुक़सानु पहुचाइनि। तुंहिंजो कमु आहे सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठी अचनि। चए थो मूं तीर छिके पंहिंजो वापसि कयो, सॼी ख़बरचार वठी नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में आयुसि। ॼण त हमाम में हली रहियो आहियां। नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में पहुतुसि, उहो साॻियो सीउ, साॻी थधी हवा शुरू थी। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जिन खे सॼो अहवाल ॾिनमि। वक़्तु गुज़रियो, नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो त हाणे तूं सुम्ही रह। जेको वाधारो कंबल हो उहो मूंखे ॾिनो। फरमायो त हुज़ैफ़ा हाणे तूं सुम्ही रह। चवे थो उन कंबल मूंखे जेको उन राति निंड में मज़ो ऐं लुत्फ़ ॾिनो, ऐं सॼी राति सुम्ही रहियसि। तव्हांजो नबी अलैहिस्सलाम जिन फजर महिल आया, कुम या नौमान, ऐं घणी निंड करण वारा, हाणे त फजर थी वई आहे, अञा उते कोन सघियो वई। छा था सम्झो इन अज़ीम क़ौम जा किरदार जिन नबी अलैहिस्सलाम जे हर फरमान जे साम्हूं पंहिंजो गर्दन झुकायो, का मजबूरी, को उज़र, को लाचार पेश कोन कयो। असां वांगुरु गोश्त पोश्त जा इंसान हुआ, पर सच पुछो उन्हनि जेके किरदार अदा कया, उन्हनि जी अमली ज़िंदगी खे ॾिसी असांखे पंहिंजे ईमान ते शक जागे थो, असीं कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जे उन शुरूआती दौर में
مسلمان 16 یا 17 مہینہ بیت المقدس نہ موہ کرے نماز پڑھندا ہا پر سندن خواہش ہوئی ابانو قبلو ابراہیم علیہ السلام جو قبلو کعبۃ اللہ اساں کے حکم تے ایڈا موہ کرے نماز پڑھوں ہکڑو ڈیہ نہ ہکڑو ہفتو نہ ایک مہینو نہ 16 یا 17 مہینہ اللہ رب العزت دنیا کے ڈیکھاریو ہی نبی تمہاں کے پنجی مرضی سا کا گال کون تو بدائے وما ینطق عن الہوا ان هو الا وحی یوحا اے مجھو رسول پنجی مرضی پنجی صد پنجی خواہش سان نتو گالائے اوہی کچھ گالائے تو جکو آؤں کیس وحی کریا تو وحی پنجی مرضی سان کون تو چے جدے آؤں اللہ گھران تو تنے وٹس وحی اچے تو کیترو انتظار رب پنجے پیغمبر کے کرائے دنیا کے یو دکھار چاہیو پہ تہی مختار کل ناہے وحی جو اچن ہن جے وسمے کونے ایو مجھے اللہ جے وسیں اختیار میں آئے او رب العالمین وحی موکلیو ہان تمہاں پنجا موہ کعبۃ اللہ ڈاں کرے پوئی نماز پڑھندا کریو یہ عام حالتن میں اللہ رب العزت حکم موکلے پہ سگیو پر نہ نبی علیہ السلام جن وچین جی نماز پڑھن پیا وچین جی نماز پڑھن دے اللہ وحی موکلیو اے پیغمبر ہان پنجے موہن کے کعبۃ اللہ ڈا موہ کرے نماز پڑھو نبی علیہ السلام جن این نمازی حالت میں کعبۃ اللہ ڈا موہ کرے نماز پڑھن شروع کیوں تمہارے سو تابداری فرمبرداری ان کے چیبوا جنہیں صحابہ کرام رضوان اللہ علیہم اجمعین ڈٹھو تو پیغمبر بیت المقدس سے بجائے کعبۃ اللہ ڈا موہ کرے نماز پڑھے پیون انہوں نے پنجا موہ فوری طور تے پیغمبر جے تابداری میں اڈھا کیا پیغمبر زبان سا اکھر پہ کون چاہیو نیاپو کون موکلیوں صرف کے نہ عمل کدے ڈٹھوں اوڈی محلی انہوں جا موہ پھریا اے کعبۃ اللہ جے طرف نماز پڑھیوں پو نماز کا بعد فرمائیوں اللہ رب العالمین این وحی نمازی حالت میں وحی موکلے حکم فرمائے تو تمہاں کعبۃ اللہ ڈا موہ کرے نماز پڑھو نبی علیہ السلام جن نماز پڑھی بس کئی اتاں کا ہکڑو مانو نکتو جکو پنجے گھر طرف روانو تیو ونیت کہ مسجد میں نماز ہلے پئی انہن دے سامو بھی ہی انہن کے چائیں اور اللہ دے رسول تے ایمان رکھی اما کہ یا شاہدی جاتو تا اللہ رب العزت ہی کعبۃ اللہ ڈا موہ کر جو امر کیوا اور نبی علیہ السلام جے پویا وچین جی نماز پڑھی کعبۃ اللہ جے طرف موہ کرے آئیو یا جی ان جو آواز انہن جے کنن تے پیو اوے پہ فوری طور تے پھری کعبۃ اللہ ڈا موہ کرے نماز پڑھن لگا تبھی اسی اندازو لگائیوں ہن عظیم جماعت پیغمبر جے فرمان جو کترو بھرم رکھیو چھا انہن جی عملی حالت ہوئی یہ سب نصیحتوں مکے درس دینتوں اما کے درس دینتوں ہنن کنن کترا نبی فرمان بدان عمل جے میدان میں عقیدے جے میدان میں اخلاق کردار جے میدان میں خوشی غمی جے حوالے ساں ڄانے وٹھن جے حوالے ساں شادی مرادی جے حوالے ساں دوستی دشمنی جے حوالے ساں پاڑے اے مٹن ماٹن جے حوالے ساں کترا رب جا فرمان بداسوں کترا رسول جا فرمان بداسوں چھا پنجو گردن جھکی سگیوا چھا پنجو خواہشوں ختم تھی سگیون حقیقت ہیا کتے سنجو خواہشوں ختم تھیون ہر بار سنجو خواہشوں جنم وٹن تھیوں ہزاریں خواہشیں ایسی کہ ہر خواہش پہ دم نکلے بہت نکلے میرے ارمان پھر بھی کم نکلے یہ سنجو خواہشوں جے کے کھٹن جو نتیو کن یہ چند واقعہ اللہ جی رضا جے خاطر متوجہ سامو بیان کیا انہن سبنی واقعن جو تت خلاصو ارکے شیری ایوا رگی پیغمبر سان ٹھلی محبت دی دعا نہ کریوں پنجے کردار کے جانچوں مو نبی علیہ السلام جو فرمان بدو ہے چھا مجھو کند جھکیوا مجھے کاوڑ ختم تھیا مجھے دشمنی ختم تھیا مجھے عملی زندگی میں کو فرق آئیو یا نہ یہ جلسہ چھاجے لاتن تھا انہیں لاتن تھا اسا میں کمیون عقیدے میں عمل میں کردار میں دنیا جے معاملن میں اسا میں ڈاڈیوں کھوٹوں ہن اچو تو سب گڈی پنجی صلاح کریوں آخری حدیث مبارکہ پڑھی آؤں پنجے مختصر مضمون کے ختم کریاں تو حدیث مبارکہ جے کتاب سنن ابی داؤد میں ابن الحنظلیہ رضی اللہ تعالیٰ عنہ جی حدیث مبارکہ ہے طویل حدیثہ انہیں جے ہکڑے موقع تے پان نبی علیہ السلام جن فرمایو نعم الرجل خریم الاسدیہ لولا طول جمتہی و اسبار و ازارہی نبی علیہ السلام جن ایڑی محل ایڑی جائے تے ارشاد فرمایو جو خریم اسدی ان مجلس میں موجود کون ہو پان فرمایو خریم اسدی ڈاڈو چنگو مان ہوا
ॾाढो भलो माण्हू आहे। छा था सम्झो जंहिंजे लाइ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे थी भलो माण्हू आहे, उन जे भले हुजण में कोई शक थी सघे थो? कॾहिं बि न, हरगिज़ बि न। सारी दुनिया जो पाण खज़ानो ख़र्च करियूं तॾहिं बि इहे लफ़्ज़ असीं हासिल करे नथा सघूं। केॾा ख़ुशि नसीब इंसान हुआ, छा उन्हनि जा मक़ाम मर्तबा, उन्हनि जा दर्जा हुआ, छा उन्हनि जूं बुलंदियूं, रफ़तूं, अज़मतूं, हैसियतूं हुयूं, जिन जे लाइ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर पुठ इहा गवाही पिया ॾियनि त खुरैम असदी ॾाढो चङो माण्हू आहे। हूंद उन में ॿ ॻाल्हियूं न हुजनि, ॿ कम न करे, ॿ ॻाल्हियूं न करे, हिन जो मुल ई कोन्हे, मटी कोन्हे को। ॿ कम कहिड़ा? हिकिड़ो कम इहो त उन जा वार ॿिने वॾा आहिनि, उहो कुलनि ते उन जा वार आहिनि। पाण सिंधी में ॿोली में चवंदा आहियूं न, बंभा वार कुलनि ते छत छोड़े छॾियाऊं, वॾा वार, ॿिने वॾा वार हुआ। फरमायो इहे वार वॾा भला कोन्हे। मुस्लमान जे लाइ वार कननि जी हिन पापड़ी ताईं हुजनि, वधीक वार न हुजनि। फरमायूं जेकॾहिं इन जा वार कननि जी हिन पापड़ी ताईं हुजनि, ॿियो इन जी गोॾ जेका आहे न इहा भेॾीअ खां हेठि आहे, इहे ॿ कम न हुजनि। शिरक कोन्हे, बिदत कोन्हे, वॾा गुनाह कोन्हे, ज़िना जो मामिलो कोन्हे, शराब जो मामिलो कोन्हे, व्याज जो मामिलो कोन्हे, क़त्ल जो मामिलो कोन्हे। असां त गुनाहनि जी फ़हरिस्त ठाही आहे। केतिरा गुनाह आहिनि, चवंदा मिड़ई ख़ैर आहे, मुवहिद आहियूं, तौहीद वारा आहियूं, ही नंढड़ी ग़लती कईसूं, मिड़ई ख़ैर आहे। अल्लाह जी शरीयत जो अमर आहे, पैगंबर जो को बि फरमान नंढड़ो मामूली हक़ी न आहे। हर हिकु नबवी फरमान जी इज़त ऐं आबरू आहे, कॾहिं बि उनखे दाग़दार न करणु खपे। नबी अलैहिस्सलाम जन इहे ॿ ॻाल्हियूं कयूं। मजलिस मां हिकिड़ो माण्हू उथियो, खुरैम असदी रज़ी अल्लाह ताला ॾांहुं पहुतो, बाज़ार में मौजूद हो। उनखे वञी ॿुधाई, खुरैम अॼु तुंहिंजे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके लफ़्ज़ फरमाया आहिनि उहे ही आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में चइजे सोने जे पाणी सां लिखण जे लाइक़ु लफ़्ज़ अॼु तव्हांजे लाइ नबी अलैहिस्सलाम जन फरमाया आहिनि। कहिड़ा लफ़्ज़? उन ॿुधाया त ॿ नबी अलैहिस्सलाम जन कम तुंहिंजे लाइ फरमाया इहे न हुजनि, बसि पोइ हिन जो मट मिसल ॿियो को मुंहिंजो साहिबी कोन्हे को। हिकु, उन जा वार तमामु वॾा आहिनि। अच्छा, भरिसां को दुकान हो, उतां छुरी वग़ैरह खयईं, काती वग़ैरह खयईं, कैंची वग़ैरह खयईं, पंहिंजा वार ओॾी महिल कटे कननि जे पापड़ी बराबरि कयईं। अल्लाह जे पैगंबर जो फरमान कन ते पियो, अमल करण में हिकिड़ो ॾींहुं, हिकु हफ़्तो, हिकु महीनो, हिकु साल, 60 साल कोन लॻा। अचो पंहिंजे पाण ॾे निहारियूं, अहलुल हदीस सॼूं था। अल्लाह जी हिन ज़मीन ते अच्छी उजरी जमात सां मुंहिंजो तव्हांजो तालुक़ आहे। सच पुछो, जेतिरा असीं मुस्लमान हुजण ते ख़ुशि आहियूं, एतिरा असीं अहलुल हदीस हुजण ते ख़ुशि आहियूं। ॿियनि जा अक़ीदा पढ़ूं था, नज़रिया पढ़ूं था, अमल ऐं उन्हनि जो नमूनो ॾिसूं था। अल्लाह जा शुक्र अदा कयूं था त मुंहिंजा अल्लाह शिरक, बिदत, नाफ़रमानी जे हिन माहौल में तो असांखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात जे तसलसल वारी जमात अहल हदीस सां जोड़े रखियो आहे, जेका तौहीद में बेमिसल, सुन्नत में बेमिसल, हर मामले में क़ुरान हदीस जी दावत ॾींदड़ जमात आहे। तो इन सां असांखे जोड़े रखियो आहे। जीअं मुस्लमान हुजण ते असीं ख़ुशि आहियूं, ईअं असीं अहलुल हदीस हुजण ते ख़ुशि आहियूं। ऐं अदब एहतराम सां पंहिंजे नंढड़नि वॾड़नि खे इहो अर्ज़ु कंदुसि, हीअ त वारनि जो मामिलो हो, मथे जे वारनि जो मामिलो, पर ॾाढ़ियुनि जो मामिलो केतिरो हुकुम आहे। अल्लाह जे पैगंबर जो फरमान आहे, ऐफुल लहा व कतउ शवारिब, ॾाढ़ियुनि खे माफ़ी ॾियो ऐं पंहिंजूं मुछूं कटायो। अचो पंहिंजे हिन 24 कलाकनि जी हफ़्ते जी ज़िंदगी ॾियारियूं। छा या ॾाढ़ी पंहिंजे मुंहं ते बर्दाश्त करियूं था? ॾाढ़ी बर्दाश्त कान्हे, या त उनखे कूड़ियूं था या कैंची खणी उनखे कटियूं था। अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत ते वार कंदे असीं लारायूं नथा, कॾहिं वेही करे वीचार कयूं अथऊं जंहिं पैगंबर जी सुन्नत खे असीं अख़्तियार करण जी दवा कयूं था। अल्लाह जे पैगंबर जी हिन सुन्नत ते पंहिंजो केॾो वार आहे। केतिरा माण्हू ॾाढ़े इंसान, ख़ासि तौर ते नौजवाननि खे अर्ज़ु कंदुसि, अव्हांजी सूह, अव्हांजो हुस्न, अव्हांजो जमाल अल्लाह जे रसूल जी ताबेदारी फर्माबरदारी में आहे। ॾाढ़ी कूड़नि में हुस्न जमाल कोन्हे। हिन माण्हू जी कुर्बानी ॾिसो, नबी जो फरमान पहुतो, ॾाढ़ी जो मामिलो कोन्हो, मथे जे वारनि जो मामिलो हो। उन फरमान ॿुधण खां बाद फौरी तौर ते अमल करे दुनिया वारनि खे दरस ॾिनो। मुस्लमान नबी जो फरमान कन ते पवे, सभु हसरतूं, ख़्वाहिशूं दम टोड़े वञनि, गर्दन झुकाए पैगंबर जे फरमान खे 5 फुटे बदन ते लागू करियो। ऐं
उहा गोॾ जेका भेॾीअ खां हेठि हुई हदीस जा लज़न उहा छुरी खणी उनखे वढियईं इला अंसाफ़ साक़े अध बुकीअ ते भेॾी छाजी आहे न की डिगी हुजे न की भेॾीअ खां हेठि थिए सम्झो था अमल में घणा ॾींहं लॻा लम्हा लॻा दुनिया वारनि खे दरसो मुस्लमानो दावा न करियो अमल करे ॾेखारियो ईअं अमल करियो पैगंबर जी ताबेदारी पैगंबर जी फरमाबरदारी ईअं करियो जीअं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पैगंबर जी ताबेदारी करे ॾेखारी अॼु अचो पंहिंजे हिन लिबास खे निहारियूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे तौहीद ऐं सुन्नत वारी जमात सां जोड़े रखियो आहे पहिरें ॾींहुं दर्जी वटि वञी सलवार कहिड़ी माप जी था ॾियूं कॾहिं ख़बर अथव उहो कपिड़ो जेको भेॾीअ खां हेठि थिए थो नबी अलैहिस्सलाम जो फरमायो कपिड़ो कपिड़े वारो दौलत जे बाह जो बल बरबा कहिड़ो वॾो मामलो आहे तौहीद सुन्नत निमाज़ तक़वा परहेज़गारी सभु पंहिंजी जाइ ते नबी जे हिकिड़े फरमान जी मुखालिफ़त जो अंजाम नबी अलैहिस्सलाम जे जहन्नम उनजी भड़कंदड़ बाह ॿुधाई आहे घणो अरसो थियो आहे पाण खे इहा सलवार गोॾ पेंट पाजामो हमेशह असांजो भेॾीअ खां हेठि आहे ॿाहिरि मजलिस में वेंदे ऑफिस में वेंदे असीं लॼी लॻूं था कॾहिं शहर में वञो ही नौजवान तबिको 25 साल 30 साल 35 40 साल उमिरि निकर पातल गोॾे ताईं ही बर्गर एडवांस्ड फॉरवर्ड एडुकेटेड ही पढ़ियल लिखियल ही शहर जा माण्हू का लॼ कान्हे घर में नौजवान धी आहे भेण आहे माउ आहे उन्हनि जे साम्हूं हिन गोॾ ते पाजामो पातल आहे शहर में रस्तनि ते निकिरनि था का लॼ कान्हे को हया कोन्हे मुस्लमान तूं मुस्लमान पैगंबर जी ताबेदारी फरमाबरदारी कंदे लॼ महसूस करे तो अले मूंखे छा चवंदा बणा जटई जाहिलई वरी चर्चा मुस्लमान जेकॾहिं भेॾी खां मथे सलवार आहे चर्चो करे चवंदा बणा भुलिजी पियो वई छा ख़ैर त आहे छा थियो ही नंढे भाजी कांच पाया वई छा ही असीं मुस्लमान आहियूं अल्लाह जे पैगंबर जे फरमान सदर सुन्नत ते कहिड़ा गंदा गलीज़ बुछड़ा बेहुदा लफ़्ज़ जुमला मुहावरा कसियो था ही सभु ॻाल्हियूं असांखे दरस ॾियनि थियूं पैगंबर जी जमात ॾिसो कीअं पैगंबर जी ताबेदारी कई इहा साॻी हदीस उन्हनि बि ॿुधी इहा हदीस मूं बयान कई अमां बि ॿुधी आहे सुबुह जो फजर जी निमाज़ ते ॾिसूं त केतिरे क़दुरु अमल आहे अचो ही सभु नसीहतूं असांखे दरस थियनि थियूं अचो त पंहिंजी इस्लाह करियूं असां में काफ़ी कमियूं आहिनि ही जमात जिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तौहीद ऐं सुन्नत जी दावत ॾींदड़ जमात आहे उते असांजे उस्ताद मुरब्बी मोहसिन अल्लामा सैयद वदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह जे लाइ सदके जारिया जी हसदर कई थी यकीन ॼाणो अॼु उनजे विछड़ी वञण खे केतिरा साल थिया आहिनि पर जॾहिं बि तौहीद जो ज़िक्र थिए थो सुन्नत जो ज़िक्र थिए थो मसलक अहल हदीस जमात अहल हदीस जो ज़िक्र थिए थो सैयद वदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह असांजे अखियुनि जे साम्हूं अचे थो उन अज़ीम इंसान जी सोहबत में जा अॼु मूं तव्हां सभिनी केतिरो फ़ैज़ पिरायो आहे उन्हनि जे हयाती में बि ॾाढी कूड़ीसूं अॼु बि ॾाढी कूड़ियूं मूंखे ॿुधायो त असांजे शाह साहिब सां कहिड़ी वफ़ादारी पैगंबर सां केतिरे क़दुरु सचाई आहे पैगंबर सां केतिरे क़दुरु मोहबत आहे अचो पंहिंजूं शादियूं ॾिसूं इन शादियुनि में केॾा भनण थियनि था आहियूं अहलुल हदीस इन शादियुनि जे मौक़नि ते देख वॼनि डांसूं थियनि छा छा बेपर्दगी थिए थी कहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि जिन ख़ुशियुनि ते अल्लाह जी लानत हुजे इहे असीं कमु करियूं था अचो त सभई गॾिजी पंहिंजे ईमान पंहिंजे अक़ीदे पंहिंजे अमल पंहिंजे किरदार में जिते बि का खामी कमी कोताही ॾिसूं ॿिए खे चवण जे बजाए पंहिंजी पाण इस्लाह करियूं इहो दर्द इहो अहसास इहो जज़्बो खणी करे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हाज़िर थिया आहियूं मोहतरम जनाब मौला बख्श महर साहिबु जंहिंसां असीं अल्लाह कान महबत करियूं था उनजी हिन जमात सां हिन ॻोठ वारनि सां बि असीं महबत करियूं था आउं को वॾो मौलवी आलिम कोन आहियां नंढड़ो फ़क़ीर आहियां नंढड़ो तालिब इल्म आहियां उन्हनि जो हुकुम हो जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश पिरियां जी चवणी मुताबिक़ आया आहियूं अची करे हाज़िरी भरी अथऊं शाल रब्बुल इज़्ज़त हाज़िरी खे क़बूल मंज़ूर करे असांजे ईमान अक़ीदे में कमियुनि कोताहियुनि जे इस्लाह जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा अलैना इल्लल बलाग।